अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद में एडमिशन 2023 अनाउंस थी चुकिया आहिनि। ही एडमिशन नवाबशाह कैंपस, सांगर कैंपस ऐं नुशरफ फेरोज कैंपस में अनाउंस थियूं आहिनि। बैचलर मास्टर्स ॿिन्ही प्रोग्राम में एडमिशन अनाउंस थियूं आहिनि। बैचलर डिग्री प्रोग्राम्स में बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, स्टैटिस्टिक्स, इकोनॉमिक्स, एजुकेशन, इंग्लिश, सिंधी, आर्ट एंड डिजाइन, मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, केमिस्ट्री, जेनेटिक्स, माइक्रोबायोलॉजी, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, इंग्लिश एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। उन खां अलावा MBA ऐं MPhil में जेको आहे MBA 1.5 ईयर आहे, MBA 2 ईयर आहे, MPhil एजुकेशन आहे ऐं MPhil केमिस्ट्री आहे। इन जी जेका ऑनलाइन रजिस्ट्रेशन 17 सितंबर 2022 खां स्टार्ट थी चुकी आहे। लास्ट डेट अप्लाई करण जी 16 अक्टूबर 2022 आहे ऐं एंट्री टेस्ट जेका थींदी 21, 22 ऐं 23 अक्टूबर 2022 ते थींदी। लास्ट डेट एक्सटेंड न थींदी, इन में क्लियरली मेंशन आहे। अप्लाई करण जे लाइ तव्हां admissions.sbbusba.edu.pk ते वञी ऑनलाइन अप्लाई कंदा। असां हीअ ॾिसूं था त इन में ऑनलाइन अप्लाई कीअं कबो। सभिनी खां पहिरियां तव्हां ही URL सर्च कंदा, तव्हां वेबसाइट ते अची वेंदा ऐं उन खां पोइ तव्हां एडमिशन जे लाइ ऑनलाइन रजिस्ट्रेशन स्टार्ट कंदा। जीअं असां URL सर्च कयोसीं त असां वेबसाइट ते पहुची वियासीं। ही तव्हां ॾिसी रहियो त एडमिशन जो नोटिफिकेशन हली रहियो आहे। ऑनलाइन एडमिशन रजिस्ट्रेशन फी जेका आहे 3000 जो चालान आहे, जेको ऑटो जनरेट थींदो तव्हांजी रजिस्ट्रेशन खां बाद में। और अप्लाई ऑनलाइन ते जीअं असां क्लिक कयोसीं त असां पोर्टल ते अची वियासीं। हिते असांखे रजिस्टर अ न्यू मेंबरशिप ते क्लिक करणो आहे। जी इन ते असां क्लिक कयोसीं त असांखे ही सॼी डिटेल्स ॾियणी आहे, जंहिंमें फुल नेम, फादर नेम, CNIC, मोबाइल नंबर, ईमेल, पासवर्ड ऐं रिटाइप पासवर्ड तव्हांखे करणो आहे, जेको तव्हां हिते पासवर्ड क्रिएट कंदा ऐं लॉगिन महिल पंहिंजो पासवर्ड यूज़ कंदा। ही ॾिसो असां मथे सॼी डिटेल ॾेई आयासीं। हाणे असां रजिस्टर ते क्लिक था कयूं। ये ॾिसो रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, प्लीज लॉगिन नाउ। हाणे असां लॉगिन कंदासीं। ये असां मथा CNIC पासवर्ड लॻायोसीं पंहिंजो। हाणे साइन इन था कयूं। जीअं ई साइन इन कयोसीं सभिनी खां पहिरियां कैंपस सिलेक्शन आहे। तव्हां जंहिं कैंपस में अप्लाई करणु चाहियो था तव्हां उहो पंहिंजो कैंपस सिलेक्ट कंदो। असां मेन कैंपस सिलेक्ट था कयूं। मेन कैंपस सिलेक्ट कयोसीं। हाणे तव्हांखे पंहिंजो सिलेक्ट करणो आहे डिग्री प्रोग्राम। हाणे ही बैचलर डिग्री प्रोग्राम आहे, ही 5th सेमेस्टर प्रोग्राम आहे ऐं मास्टर डिग्री प्रोग्राम आहे। जेके कॉलेज साइड 2 साल कंदा आहिनि त उन जे लाइ जेको आहे ही BS केमिस्ट्री वग़ैरह 5th सेमेस्टर खां स्टार्ट थींदो। जेको 2 इयर्स जो आहे ही BS 4 इयर्स जी आहे ऐं MPhil ऐं MS जेका आहे उहा 2 इयर्स जी आहे ऐं MBA 1.5 ईयर ऐं 2 इयर्स जी आहे। त असां बैचलर डिग्री प्रोग्राम में अप्लाई कंदासीं। वंस यू अप्लाई in any program you cannot change campus or program। जॾहिं तव्हां हिकिड़े चक्कर अप्लाई करे छॾींदव तव्हां चेंज नथा करे सघो। हिते असां ओके कंदासीं। जेके बैचलर जा आहिनि हाणे डिटेल आहे जेका असांखे फॉर्म फिल करणी आहे ऐं सेव एंड नेक्स्ट कंदा वेंदासीं। लास्ट में असांजो चालान ईंदो ऐं चालान पे कंदासीं। असांजी एंट्री टेस्ट जे लाइ रजिस्ट्रेशन थी वेंदी। उमेद था कयूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जो ऑनलाइन फॉर्म कीअं फिल कजे। मज़ीद एंड इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।